सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बिलावल हाउस पहुची बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾिजाणी कई ऐं मुलाक़ात में सावणीअ जे वसकारनि खे मुंहुं ॾियणु, आवाम जी औखी वेल मदद करणु, शहरनि तोड़े ॻोठनि मां पाणीअ जी नेकाली बाबति ॻाल्हियूं कयूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे इम्कानी शहरी बोर्ड जी रोकथाम लाइ सिंध हुकूमत जे खयल क़दमनि बाबति आगाही ॾिनी। वॾे वज़ीर चयो त बरसाति तोड़े बोर्ड खे मुंहुं ॾियण लाइ समूरियूं घुर्जूं पूरियूं कयूं वयूं आहिनि ऐं समूरा इंतज़ाम मुकमिल आहिनि। ॿिए तरफ़ सिंध जे गादी वारे शहर में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि सिंध सरकार जे तर्जुमाननि जो इजलास थियो। गॾिजाणीअ दौरान सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन ऐं सिंध असेंबली जो मेंबर जमील सुमरो बि मौजूदु हो। गॾिजाणी में मुर्तज़ा वहाब, सादिया जावेद, वाहिद हाले पोटरो, अली राशिद, अरसलान शेख, गंवर इसरान ऐं मखदूम फ़ख्र ज़मान बि शिरकत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध सरकार जे तर्जुमाननि खे हिदायत कई त सूबाई हुकूमत जी कारकर्दगी बहितर नमूने सां अवाम जे अॻियां आंदी वञे।